अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। बुर्ज कंसल्टेंट फाउंडेशन सांगड़ ऐं ज़िला गवर्नमेंट सांगड़ पारां टीबी जे आलमी दिहाड़े जे हवाले सां DHO ऑफिस खां प्रेस क्लब सांगड़ ताईं वॉक कई वई, जंहिंमें टीबी मुज़ी मर्ज़ आहे, ख़त्म करणु फर्ज़ आहे जा नारा हया विया। जे बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे DTC सांगड़ डॉक्टर इम्तियाज़ अली कुंबर चयो त 24 मार्च दुनिया में टीबी जो आलमी दिहाड़े तौरु मल्हायो वेंदो, जंहिंजो मक़सदु आलमी सतह ते दुनिया जे माण्हुनि खे उजागर करणु आहे। टीबी मोलक बीमारी खे ख़त्म करणु हर हिकु फ़र्द जो फर्ज़ आहे। बुर्ज कंसल्टेंट फाउंडेशन कराची जे रीजनल कोऑर्डिनेटर आगा महबूद पठान ॻाल्हाईंदे चयो त अॼु जी गॾिजाणी आम आवाम खे उजागर करण सां गॾोगॾु टीबी जे ख़ात्मे लाइ कमु कंदड़ आहे। इंसान दोस्त इदारनि ऐं टीबी में मुब्तला ख़ानदाननि सां इज़हार यकजहती पिणु आहे। हुन चयो त असां ऐं तव्हां मिली करे हिन मूज़ी मर्ज़ जो ख़ात्मो आणींदासीं। बुर्ज कंसल्टेंट फाउंडेशन गुज़िरियल 6 सालनि खां सांगड़ ज़िले में टीबी बीमारी जे ख़ात्मे लाइ ज़िले जे 6 तालुक़नि में कमु करे रही आहे। असां पंहिंजे इदारे तरफ़ां मुख़्तलिफ़ ॻोठनि में टीबी जे हवाले सां मेडिकल कैंप्स बि लॻाईंदा आहियूं। असांजी कोशिशि आहे त सांगड़ ज़िले मां टीबी जो ख़ात्मो आणिजे, जीअं ईंदड़ नस्ल उन बीमारी खां बची सघे। बुर्ज कंसल्टेंट फाउंडेशन सिंध जे 15 ज़िलनि में टीबी जे ख़ात्मे लाइ कमु करे रही आहे। प्रोग्राम में बच्चल जलबानी, अली नवाज़ रिंद, गुलाम शब्बीर, खादिम डायरी, राधो कच्छी, नोमान मंगरियो, मुर्तज़ा मंगी, नसीर बोज़दार ऐं ॿियनि शिरकत कई।